अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आज़ादी मुबारक हुजे मूसा। ॾाढी ख़ुशी थी मूसा। हाँ मूसा, तुंहिंजे अचण जी ख़ुशीअ में वॾो जश्न करणु घुर्जे। तुंहिंजे अचण जो इंतज़ार हुयो मूसा। ही मुंहिंजी आज़ादी न पर नवाब जी बर्बादी आहे। मूसा, चालान थियण खां पहिरियां उहे नवाब खान जा जुमला यादि कर, पोइ कंहिंजे बर्बादीअ जो सोच। धोखेबाज़ शख़्स आहे, धोखो हुनजी फितरत में आहे। हाणे जेकॾहिं इहे नवाब साम्हूं हथ मिलायो त इहे ज़हर जा वटा पंहिंजे हथनि सां मूंखे प्यारींदा। मूसा, नवाब खान त ज़हर जा वटा असांखे अलाए केतिरा दफ़ा प्यारे चुको आहे। हाणे जे हू ज़हर जो वटो असांखे गुरब सां प्यार थो चाहे त हू चखी था ॾिसूं ऐं ख़बर पए त उहो केतिरो कोड़ो आहे। गुरु सही तो चए मूसा। चालाक दुश्मन खे शिकस्त ॾियण जे लाइ उनजे बगल में विहण ज़रूरी आहे। तोखे नवाब खान सां हथ मिलाइणो ई पवंदो। नवाब खान सां हथ मिलाईंदे उनजे पासे में विहंदे त तोखे उनजे मकर जी ख़बर पवंदी। मूसा जेल खां ॿाहिरि अची वियो ऐं मूंखे पक आहे तूं ॻोठ जो रुख़ कंदो। छॾे ॾियोसि मूसा खे, केरु बि हुनखे रोके न, भले त आज़ाद घुमंदो रहे। बाबा साईं, मूसा खे आज़ाद था छॾियो। छा मूसा सां लाइ ख़तरो न थींदो? हाँ बाबा साईं, मूसा खे शुरूआत छॾणु सही न हूंदो। मूसा मुंहिंजे ॾाढ जा नमूना ॾिसी चुको आहे। हुनखे ख़बर जेकॾहिं आज़ाद घुमणो आहे त पोइ नवाब खान सां हुनखे हथ मिलाइणो ई। बाबा साईं, जेकॾहिं मूसा असां सां हथ मिलाए थो न, पोइ असांजी ताक़त सिजावल खां ॿीड़ी थी वेंदी। हा, सतर मां बि इहो ई थो चाहियां त मूसा खे पाण सां मिलाए हुनखे सजावल जे ख़िलाफ़ इस्तेमालु कजे। मूसा खे सिजावल जे ख़िलाफ़ इस्तेमालु करणु एतिरो सवलो न हूंदो बाबा साईं। एॾो ॾुखियो बि न आहे इजाज़, तमामु जल्द इहो मूसा मुंहिंजे लाइ कमु करणु शुरू कंदो जीअं पहिरियां कंदो। बाबा साईं, शुरू खां वठी मूसा ते हथ रखंदा जवान त एतिरो परे न वञो आहे। अनवर, मूसा जा पर निकिरी आया हुआ। हू पंहिंजे पाण खे नवाब खान सम्झणु लॻो हुयो, हिन करे हुनखे सम्झाइणु ज़रूरी हुयो ऐं हाणे हू सम्झी वियो आहे त मूसा नवाब खान खां सवाइ कुझु बि कोन्हे। मूसा आहे त नवाब खान जे करे मूंखां अलॻि थींदो त बाक़ी ज़िंदगी हुनजी झेल। हाणे सोच त आज़ादी कंहिंखे प्यारी न आहे। मूसा मगरूर आहे। मूसा खे पंहिंजी मुठीअ में कैद कर हुनखे इस्तेमाल करणु मूमल खे चङी तरह ईंदो आहे। जेकॾहिं मां मूसा खे नवाब खान, सिजावल खान ऐं ॿियनि ज़ालिमनि जे ख़िलाफ़ इस्तेमाल न करे सघियसि त ज़हर पी ख़ुदकुशी करे छॾींदसि। अच मूसा अच, किथे आहीं तूं? हाणे त तुंहिंजे अचण जो ही इंतज़ार। अच मूसा अच। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह 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 बिस्मिल्लाह। खैर सां पुॼी वियो? वे त सही, खैर सां पहुची वियुसि, तुंहिंजे साम्हूं आहे। हा जुमन ऐं मोहब,
तव्हां खेरनि सां पहुतो? हा वॾा, असां खेरनि सां अची वियासीं ऐं सोट सूमर खे बि ॻोठ रवानो कयोसीं, छो जो हुनजी पढ़ाईअ में थोरो खलल पियो पवे। हा मोब, इहो कमु तमामु भलो कई। तालीमात सभु कुझु आहे। हिते रही करे सूमर जी पढ़ाई मुतासिर थिए पई। ऐं मां बि न पियो चाहियां त सूमर न दुश्मनी जे वर चढ़ी अलाह न करे कुझु थी पए हुनखे, पोइ हुन जा पोएर मूंखे पिटनि। हाणे पढ़ंदो पंहिंजी मंज़िल ते वञी पहुचंदो। वॾा, मूंखे अंदाज़ो न हो त को सूबेदार तव्हां मां एतिरो जल्द हथ कढंदो। सूबेदार जी ख़बर कोन अथई यार, हिकिड़ो मूंखे सिंधीअ में पहाको आम जाम आहे, फिफड़ न गोश्त, पुलिस वारो न दोस्त। इन करे सूबेदार खे खपे पई दमड़ी माल। माल मिलियुसि, चोगो हुनखे मिलियो, हथ मुंहुं कढियईं, मां सिधो हिते तव्हां वटि। वॾा, इहो कमु त सिजावल जो हो। असां सम्झोसीं तव्हांखे चालान कराए जेल मोकिले छॾींदो। जुमन, कूड़ो केस हो, कूड़ो। हाणे तूं मूंखे ॿुधाए, इन कूड़े केस में मूंखे कहिड़ी सज़ा लॻी आहे? वॾा, सच में सिजावल जे ॻोठ हमलो थियो या इहो ड्रामो? इहो सॼो कूड़ो ड्रामो इन्हीअ कमीने सिजावल रचायो हो। ख़बर थी छाजे करे? सिर्फ़ मूंखे हेठि ॾेखारण जे लाइ। हू पाण खे सुरखुरू थी हीअं हले हा। बस शेर अली अंदरि हलियो वियो, लाकअप में हुनखे सज़ा लॻी वई। अड़े जंहिंजे मथां रब जो सायो हुजे उनखे लहर न लोॾो। कूड़ कूड़ थींदो आहे, सच सच थींदो आहे। सच त बीठो नच। हा वॾा, जेकॾहिं सिजावल शरारत करे थो न त वरी ॿीहर बि कंदो। इन खां पहिरीं जे इहो सिजावल का शरारत सोचे त शरारत सोचण खां अॻु ई सिजावल खे अहिड़ो भरपूर जवाब ॾींदुसि मां, सॼी ज़िंदगी यादि रखंदो त मुंहिंजो टकर कंहिंसां थियो आहे। तव्हां सभु तयारी करे वठो, अॼु शाम जो अहिड़ो धमाको करणो आहे जो इन सिजावल खे ख़बर पइजी वञे त ही शेर अली ॿाहिरि अची वियो आहे। अहिड़ा 100 गिदड़ मिली करे बि इन शेर अलीअ जो कुझु बि बिगाड़े नथा सघनि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।